जी असां गदाप जे इलाइक़े देहलंगे जी तपो गदाप उते पहुता आहियूं। हिते जोखिया बिरादरी जो ज़मीनूं आहिनि उन्हनि जे मथां कुझु माण्हू गैर क़ानूनी गैर तरीक़े सां कब्ज़ो करणु चाहिनि पिया। हुननि असांखे घुरायो त अचो असांजो मौक़िफ़ वठो। सो पाण हिते पहुता आहियूं। अचो त जेके ज़मीन जा मालिक आहिनि उन्हनि बिरादरी जो कठ घुरायो आहे। बिरादरी वेठी आहे उताक जे अंदरि। सो उन्हनि खां पुछंदासीं कि कहिड़ो मसइलो आहे। जी जोखियो हाजी पुट अलीअ जो पुटु आहियां। वॾो भाउ मुंहिंजो हिन दुनिया मां फ़ौत थी वियो। उन खां पुठियां मूंखे इहा सॼी ज़मीन संभालणु पई। हाणे मूं बोर या ॿिए करा या सर्वी ज़मीन मुंहिंजी 159 उन जे मुआग में 158 नंबर ऐं 57 में मूं बोर कयो। पासे वारा जे ज़मीन कब्ज़ो कई उहो मछरजी पिया ऐं समूह जेको विरासत में मूंखे ॼाम साहिबु ॼाम बिजार ख़ुदि माण्हू मोकिले ज़मीन उन खां 10 एकड़ वठी ॾिनी। उन वठी ॾिनी। जॾहिं असीं उन में डंगर ॿिए उन में झाड़ियूं सफ़ा करणु लॻासीं हे यकदमि जेके मछरेले माण्हू हुआ सो असां ते यकदमि बड़को खाई उथिया त महिरबानी करो असांजे चङे मुड़ुसनि खे फ़ोन कयूं त इहे बंदि कयो न त असीं झगड़ो कंदासीं ऐं माण्हू मारींदासीं। महिरबानी कयो मुख़्तियारकार तपेदार ऐं या जो को बि डी सी साहिब असीं सर्वे जा मालिक असांखे सरकारी ज़मीन वारा धमकियूं था ॾियनि। ख़ुदा रा इहा महिरबानी करे मुंहिंजो गौर कयो वञे न त आउं मथे वज़ीर एज़म ताईं इहे बि दरख़्वास्तूं मोकिलींदुसि। मुख़्तियारकार आउं नैब ताईं पुॼंदुसि। मूं कहिड़ो ज़ुल्म कयो, मूं कहिड़ो ॾोह कयो, पंहिंजी आबादी थो करियां। 7 साल खां महरूम मज़ूरी करण करे करे ऐं हिन दौर ते मुंहिंजा पुट जवान आहिनि परायूं मज़ूरी कनि पिया। अॼु आउं हिन दौर जे अंदरि वेही पंहिंजी आबादी थो करियां त मूंखे आबादी करण नथा छॾीनि। महिरबानी करे अवी हिन ॻाल्हि ते गौर कयो। मूं मीडिया वारा घुराया, मूंसां तकलीफ़, पुलिस जूं मूंखे धमकियूं पिया ॾियनि, तोखे गिरफ़्तार कराईंदासीं, तोखे हीअं कंदासीं। हाणे महिरबानी करियो असां कहिड़ो ॾोह कयो, कहिड़ो ज़ुल्म कयो जो असांखे ही अची मथां अहिड़ो ज़ुल्म कयो। नोटिस कढियूं 2-3 दफ़ा असां मुख़्तियारकार असांखे बंदि कयो ऐं अलाह तोखे किथे 2-3 दफ़ा असां बंदि कयूं ऐं असां कागर खणी आयूं त पोइ असांखे रिकार्ड जेको असांखे सड़ी वियो। असां 2-3 दफ़ा पुछा कई रिकार्ड असांखे बंदि कंदा, धमकियूं ॾींदा ऐं सभु ॻाल्हियूं हथम कयूंसीं त पोइ उहा ई ॻाल्हि असांखे उहे धमकियूं या नोटिसूं मोकिल। हिकिड़े दफ़ा कोन 5-6 दफ़ा असांखे नोटिस हुतूं ईअं पुॼियूं चयो का ॻाल्हि कोन्हे भले हले आयूं। वरी हुतूं वरी पुठियां नोटिसूं ऐं बंदि करण जी असांखे 2-3 धमकियूं दर था बंदि करियूं ऐं लिखी ॾियो ऐं मालिक न आयो, चोर जो, हीअं जो, हूअं धमकियूं ऐं तपेदार उहा असां मथां अञा रोज़ु फ़ोनूं करे धमकी ॾियनि था ऐं चोर जो, मालिक न आयो। ऐं जोखियो राधेकोट जो ऐं हाजी अलियाणी जो पोटो आहियां, ठीकु आहे न। ऐं सभु खां सभु केरु तव्हांखे धमकी ॾियो? उहो बाबा हिते इहे बरोचन हाजी हमीदुल्ला आहे ऐं हमीदुल्ला छोकिरान, अली नवाज़ तपेदार ऐं गुलसन कलमती आहिनि। 2-3 दफ़ा असांखे धमकी ॾियूं, 2-3 दफ़ा असांखे वणणा तयारु कया। वञो माल खणी उन बनीअ में असांजी पंहिंजी मुंहिंजी हवा इहो निकिरो ॿार आंजे बाबे जी न आहे, असांजे बाबे जी आंजे बाबे जी त असां कागर जे कोर्ट में अचो, कोर्ट में न असांखे धमकियूं पिया ॾियनि ऐं हीअं कंदासीं या पुलिस तारा खणाईंदासीं या हीअं करायूं या जेका असीं हेर तंग थिया आहियूं। पाण घर असां अॾी आहिनि नोटिसूं असांजे मथां पिया कनि। अबा हिते घर न ॾियो, आंजी न आहे भाग राज सभु असांजा हे त आयल आहिनि। असल ज़मीनूं माना जीअं मामा धणी बेशकन वारनि जूं जी माना मामा धणी बेशकन जो वाल साहब उन्हनि जूं ऐं माना रिकार्डनि जे माना ॾिसण सां जा माण्हू ॾिसे थो इन्हनि जा नंबर, इन्हनि जूं माना किसा मसइला नक्शा जेकियूं बि चीज़ूं माना असां ॾिठियूं आहिनि माना कोर्ट में असां जेकियूं पेश कयूं आहिनि माना असांजे लाइ माना केरु ॿुधण जे लाइ तयार ई न। असां DCN खे बि ॾिनी, मेमण ॻोठ में बि असीं वियासीं, उते बि असां सॼो रिकार्ड खणी वञी उन्हनि खे ॾेखारियो।
रिकॉर्ड जी का ख़बर ई न आहे त केॾां वियो रिकॉर्ड, न केरु ॿुधण वारो, न केरु ॻाल्हाइण वारो, न केरु पुछण वारो। जे असां जहिड़ो को अहिड़ो वञे थो त चवंदा हीअ मोबाइल क़ुरान हीअं हीअ मसइलो ईअं था कनि, माण्हुनि खे विड़ाइनि था। असांखे पाण अचे असीं चऊं त माना हिननि सां हक़ थिए न पर ॾिसनि न, डीसी माना वेही ॾिसनि, तहक़ीक़ात कनि, माना आम्हूं साम्हूं वेही माना रिकॉर्ड ॾिसनि, पोयूं रिकॉर्ड बि माना 1930 जो बि रिकॉर्ड ॾिसनि, उन खां बाद हेठि लाहे अचनि ॾिसनि। जे असीं वञूं माना के रिकॉर्ड जे लाइ त माना रिकॉर्ड असांखे ॾियण जे लाइ ॾेखारण जे लाइ तयारी न आहे। हे ग़रीब माण्हू मिसकिन माण्हू हुन ते डोड़ी वञनि, हुननि ते डोड़ी वञनि, हुननि खे जी असां हिन टाइम राधो ॻोठ गॾाप देलंगे जी जे जोखियुनि जे उताक ते वेठा आहियूं। सो हिननि जो जेको ज़मीननि जो मसइलो आहे, सो उन में ॻोठाणनि हिकु कठ घुरायो, पाण में वेठा ऐं असांखे उन्हनि इहो ॿुधायो आहे त हीअ असांजा अबनि ॾाॾनि खां वठी सर्वे ज़मीनूं आहिनि, बर्ताने जे दौर खां वठी असांजूं सर्वे ज़मीनूं आहिनि। उन्हनि खे कुझु शर्त सद ऐं पंहिंजो रेवेन्यू अमलदारनि जे मिली भगत सां असांजे खातनि खे चेंज कयो वञे थो, असांजे खातनि खे तब्दील कयो वञे थो। जॾहिं असां मुख़्तियारकार खे वञी दरख़्वास्त ॾियूं था, DC साहब खे दरख़्वास्त ॾियूं था, त असां जे दरख़्वास्तनि ते गौर कोन था करनि, अञा असांखे धमकियूं ॾेई धिका ॾेई ऑफिसनि खां ॿाहिरि था कढनि। उन जे करे हुननि इहो आला अमलदारनि खां अपील कयो त असांखे जो सर्टिफाइड असांखे जेके आहिनि असांजी ज़मीनुनि जूं जेके खाता आहिनि सो असांखे ठाहे ॾिना वञनि। फारूक मंगवार, सोच TV, कराची। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.